दरिया के किनारे आबाद सिंध जो टियों वॾो ऐं तारीख़ी शहर है, पर अफ़सोस जो हिते रहंदड़ लखें शहरी अॼु बि साफ़ पीअण जे पानी जहिड़ी बुनियादी सहूलत खां महरूम आहिनि। 2008 खां वठी सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर अटकल 2 ॾहाकनि खां पोइ बि सखर जे केतिरनि इलाइक़नि में साफ़ पानी जी फ़राहमी यकीनी न बणिजी सघी आहे। कुरैशी ॻोठ, भोसा लाइन, नओं पिंड, शाह फैसल कॉलोनी ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि में या त पानी पहुचे ई नथो या वरी सिंधु दरिया मां बिना मुनासिब सफ़ाई जे खयल गंदो ऐं बदबूदार पानी तलाउनि वसीले शहरनि ताईं पहुचायो वञे थो। पानी जो पीअण जो मसलो, पानी जी खोट जो मसलो भी आहे। ॾिसो दरिया सिंध जे किनारे ते आहे, हिते पानी जी खोट भी रहे थी। साल में 10-11 महीना तो पानी जी खोट आहे। हाणे सैलाब आयो आहे त किनो पानी माण्हुनि खे पीआरनि था पिया। मां चवां थो अगरि जे सिंध जी हालत ॾिठी वञे त उन में सफ़ खां वधीक पानी सप्लाई जो जेको निज़ाम आहे वञी बेशक तलावनि ते वञी ॾिसो लाइफ चवण जी ज़रूरत ई न आहे त तलावनि जी एॾी हालत ख़राबु आहे जो मां थो चवां असां खां उते पंजाब जा माण्हू पुछंदा आहिनि त यार तव्हां वटि असां कॾहिं महिमान ईंदो तव्हांजो पाणी पीअंदा त असां वाइड़ा थी वेंदा त अहिड़ो मिटीअ जो पाणी पीओ कीअं था जेको दरिया में हले थो पाणी हिन टाइम में। माना उन में ॾिसो त पूरे पाकिस्तान जी सिवेज उन में थी अचे पई। इहो त ख़ुदा जी कुदरत आहे। बाक़ी यकीन कयो त पीअण जहिड़ो पाणी न आहे। माण्हू चलो वॾा त मजबूरनि केॾी महिल काथे मज़दूरी था कनि, केॾी महिल काथे उहे खणी छुड़ियो पाणी पीअनि था। बाक़ी न त पुछो त जेके ॿार आहिनि, जेके लेडीज़ आहिनि, उहे घरनि में बीमार न थियनि त ॿियो छा कनि। अहिड़े पानी जे इस्तेमाल सबबि गैस्ट्रो ऐं पेट जी ॿियनि बीमारियुनि में वाध जा ख़दशा वधी विया आहिनि। माहिर डॉक्टर जो चवणु आहे त वाटर सप्लाई जो पानी सिधो इस्तेमाल करण बदिरां उनखे उॿारे या फिटकी ज़रिए साफ़ करे इस्तेमाल कयो वञे, पर ग़रीब ख़ानदाननि लाइ रोज़ानो अहिड़ा वाधू उपाउ वठण बि सवलो न आहे। साफ़ पानी जी खोट खे मुंहुं ॾियण लाइ सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन करोड़नि रुपयनि जी लागत सां विस्फोर मोहल्ला, हैदरी मस्जिद, सी सेक्शन थाणे वारी घिटी, शहीद जान मोहम्मद महल चौक, जिनाह चौक, शम्साबाद, हॉकी ग्राउंड रोड, मिलिट्री रोड ऐं ॿियनि हंधनि ते फिल्टर प्लांट क़ाइमु कया, पर सार संभाल जी खोट ऐं लापरवाही सबबि केतिराई फिल्टर प्लांट बंदि पियल आहिनि, जंहिं करे उहे बि शहरनि जे कमु नथा अचनि। ऐं पीअण जो पाणी ईअं आहे जो जानवरनि खे बि पीअण लाइक़ु न आहे, पर असां इंसान खे ॾिनो थो वञे। सो इहा हालत आहे असांजी जो उहो पीअणो थो पए, मजबूरी आहे। ऐं लातादार बीमारियूं ॿारनि खे पइनि थियूं हिन पीअण जे पाणी में। बिल्कुलु क़ाइमु थिया आहिनि, लेकिन उहे अञा ताईं हलनि त कोन था। लॻे थो त असांजी त ज़िंदगी गुज़री वेंदी, इहे पोइ हलंदा। जेसीं ताईं हलनि तेसि ताईं आवाम पूरो थी वेंदो। सर मुतालबो इहो ई आहे त पाणी मुयसरु कयो वञे। सर पाणी अहम ज़रूरत आहे। वाटर सप्लाई त असां वटि आहे, उहो त क़दीम आहे वाटर सप्लाई, पर ॾिसो पाणी उहो पीअण जे बिल्कुलु क़ाबिल न आहे। असां जेकॾहिं फिटकी हणी करे बॉइल करे पियूं था त बि उहो ज़ाइको नथो थिए जेको फिल्टर पाणी जो ज़ाइको आहे। ऐं जेको फिल्टर पाणी जी जेका सिहत आहे, तंहिं करे असां मजबूरनि पंहिंजा कमकार छिड़ाए असां ज़रूरी फिल्टर पाणी बोतल रोज़ भरींदा आहियूं। इन खां सवाइ असांजो गुज़ारो न आहे। नतीजे तौरु हज़ारे शहरी रोज़ानो ॾुराहनि इलाइक़नि मां पाणी भरण ते मजबूर आहिनि। केतिराई माण्हू साफ़ पाणी फ़राहम कंदड़ ख़ानगी कंपनियुनि खां महांगो पाणी ख़रीद कनि था, जॾहिं त ग़रीब ख़ानदाननि लाइ इहा सहूलियत बि पहुच खां ॿाहिरि आहे। अहिड़ा माण्हू मुख़्तलिफ़ पाड़नि में ख़ैराती बुनियादनि ते लॻायल जर वारनि नलकनि तां पाणी भरे पंहिंजी ज़रूरत पूरी कनि था। हिन मामले ते मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जो मौक़िफ़ साम्हूं नाहे अची सघियो। सखर में शहरी सहूलियतुनि जी बहितरी लाइ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सां गॾु TTMCs बि क़ाइमु कयूं वयूं, पर ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त अॼु बि शहर जा केतिराई रहवासी साफ़ पीअण जे पाणी जे हिकु फुड़े लाइ परेशान आहिनि। सवाल इहो आहे त जॾहिं सिंधु दरिया शहर जे भरिसां वहे थो, तॾहिं बि शहरनि खे साफ़ पाणी छो नथो मिले? छा मंसूबा सिर्फ़ काग़ज़नि ताईं महदूद रहंदा या इंतिज़ामिया हाणे संजीदगी सां हिन बुनियादी मसइले जो मुस्तक़िल हल कढंदी? इहो सवाल अञा ताईं जवाब जो मुंतज़िर आहे।